वाशू हाँ सेठ। छा थियो एॾो सीरियसली छा थो वेठो ॾिसी? सेठ ॻाल्हि ई न पुछो। हर साल गणपति जे आगमन में कंपटीशन एॾी थी वधंदी वञे जो हे वॾा वॾा ग्रुप वारा ज़ोर ज़ोर सां बैंड फटाका डीजे ऐं रोज़ रस्ता बंदि। हाणे छा कने वाशू, अॼु भक्ति घटि ऐं ॾेखाव वञे थो वधंदो। सिक ऐं श्रद्धा ॼण माण्हुनि मां घटिजी वई आहे। मूंखे त ईअं थो लॻे वाशू त किथे ईअं न थिए त 50-100 सालनि खां पोइ इहे सभु ॾेखाव जूं ॻाल्हियूं किथे ज़रूरी नेम न थी वञनि। हा, किथे ईअं न थिए त 50 सालनि खां पोइ गणपति खणी अचण वक़्तु डीजे फटाका ज़ोर ज़ोर सां बैंड ज़रूर कराइणी आहे, न त स्थापना अधूरी रहिजी वेंदव। हा, उहा ई ॻाल्हि आहे। अॼु बैंड जी घोड़ में श्रद्धा जो भाव दॿिजी वियो आहे ऐं ॾेखाव जे डेकोरेशन जे पुठियां आस्था जो भाव ढकिजी वियो आहे। पोइ सेठ हाणे छा कजे? प्रार्थना, हे गजानन स्वामी सभिनी खे सद्बुद्धि ॾे